अस्सलाम वालेकुम। मौसम जे अहवाल सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। अॼु 30 जून आहे ऐं हिन वक़्तु 10:42 थिया आहिनि राति जा। असां सभ खां पहिरियां अॼोके मौसम जो अहवाल ॿुधायूं था। सिंध में ॾखण बॉर्डर तरफ़ बदीन, दीपलो, कढण, जाती ऐं उन जे भर पासे जे इलाइक़नि में सुठी बरसाति पई आहे, जॾहिं त मिठी खां ॾखण तरफ़ ऐं तलहार खां ॾखण तरफ़ ताईं, मीरपुर बठोरो खां ॾखण तरफ़ ताईं बरसाति हुई। बरसाति जो मिक़दार ठीकु ठाक हुयो, पर बरसाति जो सभ खां घणो मिक़दार कच्छ भुज में ऐं उन जे इलाइक़े गुजरात, राजकोट ऐं जूनागढ़, अमरेली ऐं गुजरात जे ॿियनि इलाइक़नि में काफ़ी घणी बरसाति पई। बरसाति जो मॉनसून जो सिस्टम हिन वक़्तु सिंध जे ॾखण तरफ़ एक्टिव आहे ऐं सिंध जे उत्तर तरफ़ जे इलाइक़नि ऐं विचोले जे इलाइक़नि में बरसाति जो सिस्टम हिन वक़्तु मौजूदु न आहे ऐं उमेद आहे त हफ़्ते खनि खां पोइ वरी मॉनसून जो सिस्टम सिंध तरफ़ ईंदो। पर अॼु बलूचिस्तान में बरसाति जो ज़ोरदार सिस्टम ठहियो, जंहिं बलूचिस्तान में ज़बरदस्त बरसाति ॾिनी आहे, जेको आवारान, पंजगुर ऐं ॾखण बलूचिस्तान जे इलाइक़नि में, जिन में तुर्बत वग़ैरह शामिल आहिनि, उन्हनि में सुठी भली बरसाति ॾिनी आहे। बलूचिस्तान में ज़ोरदार बरसाति पई आहे ऐं ककरनि ऐं झुड़ मां असांखे इहा ख़बर पइजी रही आहे त बलूचिस्तान में सुठी बरसाति थी आहे। अॼु समुंड जूं यानी ॾखण जूं हवाऊं सिंध अंदरि कुझु न कुझु खुली चुकियूं आहिनि, पर उन्हनि जी रफ़्तार एतिरी घणी न आहे। पर उमेद आहे त सुभाणे खां सिंध में ॾखण जूं हवाऊं वधीक तेज़ रफ़्तार सां खुलंदियूं, पर इहो आहे त ॾखण जूं हवाऊं खुलण सां गर्मीअ ते को घणो असरु न पवंदो, यानी हवाउनि हलण सां कुझु सुकून ज़रूरु मिलंदो, पर गर्मी टेम्परेचर जे हिसाब सां बरक़रार रहंदी, जंहिंमें उत्तर सिंध में 44-45 डिग्री सेंटीग्रेड गर्मी रहंदी, विचोले में 42-41-42 ऐं ॾखण सिंध में 38 खां 39 डिग्री सेंटीग्रेड ऐं कराचीअ में गर्मीअ जो दर्जो 36-37 डिग्री सेंटीग्रेड रहण जो इम्कान आहे। ऐं हाणे सुभाणे जी मौसम जे बारे में अॻकथी। हिकिड़ो तमामु ज़ोरदार सिस्टम अरबी समुंड में गुजरात ऐं कच्छ भुज जे ओलह तरफ़ मौजूदु आहे। ही ज़ोरदार बरसाति जो सिस्टम समुंड में बरसातूं वसाईंदो ऐं हिन जे सिंध तरफ़ अचण जी का उमेद कान्हे ऐं घणो इम्कान इहो आहे त हीउ सिस्टम अरब मुल्कनि ॾांहुं वञी ख़तम थी वेंदो। इन खां अलावा सुभाणे सिंध में
वेदर मॉडल्स जे तरफ़ां कयल प्रिडिक्शन जे मुताबिक़ बरसात जो जेकॾहिं कुझु न कुझु इम्कान आहे त उहो लंगर पार्कर में ऐं असांखे कुझु इम्कान डीपलो ऐं सिंध जी ॾाखिणी सरहदी पट्टीअ में नज़र अचनि था। पर सुभाणे कच्छ भुज गुजरात जे इलाइक़नि में राजकोट ऐं इन खां अलावा गुजरात जे अक्सर इलाइक़नि में शदीद तरीन बरसात जो इम्कान मौजूदु आहे, जॾहिं त हिंदुस्तान में बि तेज़ तरीन बरसातूं हलनि पियूं ऐं सुभाणे हिंदुस्तान जे सेंट्रल हिंदुस्तान जे केतिरनि इलाइक़नि में तेज़ तरीन बरसातुनि जो इम्कान मौजूदु आहे। इन खां अलावा बरसात शोरकोट लैया ऐं बलोचिस्तान जे कुझु उतरनि इलाइक़नि में नज़र अची रही आहे त सुभाणे उन्हनि इलाइक़नि में बरसात वसंदी। जीअं अॼु बि हिकिड़ो ज़बरदस्त सिस्टम बरसात जो सियालकोट ऐं गुजरात जे इलाइक़नि में ठहियो ऐं तमामु तेज़ तरीन बरसात वसी, जेको झेलम खां ऐं चकवाल खां थींदो गुजरात तरफ़ वियो ऐं सियालकोट ताईं ऐं गुजरांवाला ताईं उन में बरसात वसाई। सुभाणे जे लाइ इहो आहे त सुभाणे पंजाब में चंद हंधनि ते सुठी भली बरसात वसंदी। उन्हनि में कश्मीर, गिलगित ऐं उत्तर बलूचिस्तान वारा इलाइक़ा शामिल आहिनि। सिंध में मॉनसून जो सिस्टम काफ़ी कमज़ोर थी चुको आहे, जंहिंखे ॿीहर शुरू थियण में हिकु हफ़्ते जो वक़्तु लॻंदो। पर इहो असां चई सघूं था त सिंध में उत्तर सिंध खां वठी ॾखण सिंध ताईं किथे किथे ककर ठहंदा ऐं मुमकिन आहे त अहिड़ा ककर बि ठही वञनि जिन मां बरसात थी सघे थी। त इहा हुई असांजी अॼोकी वेदर अपडेट। असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं असांजे चैनल जी लिंक पंहिंजे दोस्तनि लाइ शेयर कंदा ऐं असांजे वीडियो जी लिंक फेसबुक ते पोस्ट कंदा त जीअं अव्हांजे दोस्तनि खे मौसम जे बारे में मालूमात मिली सघे। इन सां गॾु असांजी अॼोकी वीडियो पूरी थी। इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।